सोबोदरो मां के ख़बर ॾींदा आलूं नज़र हुसैन सहतो जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर सोबोदरो नज़ीर हुसैन जतोई पारां मुख़्तलिफ़ शहरनि में गैर क़ानूनी हद दख़लियूं कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त हिदायतूं कंदे चयो त कोर्ट सगोरीअ जे हुकुम ते अमल दरामद कयो वञे। हद दख़लियूं कंदड़ दुकानदार पाण मुरादू हद दख़लियूं ख़त्म कनि, न त ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी। वधीक असिस्टेंट कमिश्नर सोबोदरो नज़ीर हुसैन जतोई जो चवणु हो त गैर क़ानूनी हद दख़लनि सबबि शहरनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उन करे माण्हू पाण मुरादू गैर क़ानूनी हद दख़लियूं ख़त्म कनि, न त ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई वेंदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा मां असिस्टेंट कमिश्नर सोबोदरो जीअं त वरी तव्हां वटि अर्ज़ु खणी आयो आहियां साॻियनि दोस्तनि खे त कोर्ट सगोरी जो हुकुम आहे असांखे इंक्रोचमेंट हटाइण जो। इंसानी हमदर्दी जे तौर मां अॻे वारे आहियो, हिकु दफ़ो तव्हांखे वार्निंग ॾिनी, वरी ॿीहर तव्हांखे वार्निंग ॾिनी, लेकिन तव्हां दोस्त कोन मुड़िया, स्पेशली हिन मुंड वारा ऐं साम्हूं रोड वारा। उन खां पोइ मजबूरन इंसान खे कार्रवाई करणी पई। राति थी वई, तक़रीबन 8:30 9 थी विया, असां कार्रवाई कईसीं। उनजे बावजूद वरी असां चयोसीं त माण्हू खे मौक़ो ॾिनो वञे, छो त असांजो मक़सदु इहो आहे त कंहिंखे बेरोज़गार न कजे, कंहिंखे तकलीफ़ न ॾिजे। लेकिन इंतज़ामिया ऐं रस्तो धग बंदि करणु असां मजबूर थी अचूं था तव्हां वटि। अॼु इन सिलसिले में वरी ॿीहर तव्हां वटि आया आहियूं। शायदि कोई अॻे ॾींहुं बि कोई एक्सीडेंट थियो आहे। आए ॾींहुं इहे एक्सीडेंट्स थींदा रहनि था। या रोडनि जी ब्लॉकेज थिए थी पई, अस्पताल को माण्हू नथो वञी सघे, ॿार बचो पर्दे वारो पर्देदार माण्हू क्रॉस नथो करे सघे। इन जे लाइ असां मजबूर थी करे वरी चंद दुकान सील कया आहिनि। इन जे लाइ ऐं त जीअं तव्हां